अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, बुछैरी न्यूज़ HD TV सां गॾु आऊं आहियां मोहम्मद सलेमान लुंड। सिजावल खां ख़बर शामिल कंदासीं। सिजावल ज़िले में बदअमनी ऐं मंशियात सरेआम हलण ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद पारां प्रेस कॉन्फ्रेंस। वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में। कार्रवाई करे एफआईआर कटे सिंध हाई कोर्ट के सभी ॾेखारे था त असां हिकिड़ी मुहिम हलायूं था गुट जे ख़िलाफ़। पर जेकॾहिं 28 एफआईआर तव्हां कटियूं पोइ छो न त गुट ख़बर थी उन साॻे में वाक़फ़ता में मिले पियो। ऐं जेकी चीज़ूं जॻह जी असां निशानदेही कई आहे सुजावल में उन्हनि ते जेकॾहिं असां सभिनी खे ख़बर आहे त पोइ तव्हांजी DIG तव्हांजी ऑपरेशन पुलिस तव्हांजी CI छा थी करे। ऐं CI जो इंचार्ज मुश्ताक बिलेवानी साहब 7 सालनि खां हिते मौजूदु आहे। ॿुधायो हुनजी कहिड़ी कारकर्दगी आहे जो 7 सालनि खां हिते मौजूदु आहे। छा अहिड़ो हुन कमु कयो पंहिंजा पसंदीदा माण्हू SHO चूड़ ऐं मुरीद कोस में लॻाए जिते गाॾी का जलींदो आहे त हुनजा 5 कट्ठा या 10 कट्ठा ज़ाहिर करे कार्रवाई करे बाक़ी सॼे एफआईआर उते वञी मुरीद कोस ऐं चूड़ में ताज़ो हींअर दमदमे में गाॾी जली हुनजो चालान वञी मुरीद कोसे में कटराई आहे। कठोरे मां गाॾी जली वञी चूड़ में कटराई आहे। त इहे सभु चीज़ूं पुलिस ख़ुदि इहा कराए पई, ख़ुदि मटेरियल सप्लाई कराए पई। हींअर ताज़ो चुनाई गाड़ी में छापो लॻो हुनजी डेली जी एफआईआर न साफ़ियुनि खे ॾिनी वई न ई कंहिं माण्हू सां शेयर कई। सिर्फ़ु वाट्सअप ते इहो लिखियो वियो त असां एफआईआर कटी आहे। केतिरा कट्ठा हुन में मौजूदु आहे, कहिड़ी चीज़ूं मिलियूं, कहिड़ा माण्हू मिलिया, कहिड़ो मालिक आहे, कहिड़ो सरपरस्ती पियो करे, का हुनजी ॼाण कंहिंखे न आहे। हिन मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिर्फ़ु सप्लाई कराइणी आहे, माण्हू खे एफआईआर कटिणियूं आहिनि, सिंध हाई कोर्ट जी कारकर्दगी ॾेखारणी आहे, बाक़ी का चीज़ कोन्हे। सभु ओवरऑल चीज़ हले पियूं। मेडम साहिबा जो इहो चवणो त असां नफ़री कोन्हे। जेकॾहिं मसूद बंगश साहिब हो उन वटि बि इहा ई साॻी नफ़री हुई पोइ हुन उहो कीअं कमु